नाज़रीन, नेपाल जा ऐं भरपासे वारे इलाइक़नि में कणक जो फ़सुल पची रास थी वियो, पर फूड सेंटर न खुलण सबबि आबादगार परेशानियुनि जो शिकार आहिनि। इन हवाले सां तफ़सील ॿुधाए रहियो आहे अब्दुल मुतलिब बलोच। बिल्कुलु नेपाल जा ऐं उन जे भरपासे वारनि इलाइक़नि में कणक जो बम्पर फ़सुल पची तैयार थी वियो आहे, लेकिन फूड सेंटर न खुलण सबबि आबादगार सख़्तु परेशान आहिनि। अचो त उन हवाले सां आबादगारनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन हवाले सां उन जो छा चवणु आहे। नेपाल जा उन जे आस पास में जेको कणक जो बम्पर फ़सुल तैयार थी चुको आहे, पर जेको फूड सेंटर न खुलण जे करे हितां जा ग़रीब जेको आहिनि हारी जेको आहिनि सस्ते अघ ते कणक विकिरो करे रहिया आहिनि। ऐं सिधो हुकूमत खां असां मुतालबो था कयूं त फूड सेंटर खोलिया वञनि जो हू सरकारी अघ ते कणक विकिरो करे सघनि। हे देरा थ्रेशर हे कमकार जेको असां कयूं था ॾिसो था पिया, उन खां पोइ सरकार रेट कणक जो मुक़ररु न कयो आहे, न फूड सेंटर खुलिया विया आहिनि। असांखे सिंध हुकूमत वज़ीर आला ताणी सरकारी अफ़सरनि ते असांजो अर्ज़ु आहे त फूड सेंटर खोलिया वञनि ऐं कणक जो मुक़ररु रेट ॾिनो वञे। जो असांजो हिन महिल एकड़ 55 मण फी एकड़ लथो आहे, उन खां बावजूद में असांखे न रेट मिलियो आहे। आबादगारनि सिंध हुकूमत खां मुतालबो कंदे चयो आहे त फूड सेंटर खोलिया वञनि ताकि सरकारी अघ ते कणक विकिरो करे सघूं। कैमरामैन सलीम अंगेरो सां गॾु अब्दुल मुतलिब, आवाज़ TV न्यूज़ नेपाल जा।